खानपुर महर में पूरी दुनिया में मल्हाइजंदड़ हथ धोइण जे आलमी ॾियारे ते साफको खानगढ़ पारां यूनिसेफ जे सहकार सां यूसी लोही यूसी खानपुर महर में सुजागी बाबति तकरीबूं कोठाए रैलियूं कढियूं वयूं। हिन सिलसिले में गवर्नमेंट एलिमेंटरी स्कूल खुदाबख्श महर ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लोही में भी तकरीबूं कोठायूं वयूं, जंहिंमें साफको जे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर शोएब अहमद, मॉनिटरिंग ऑफिसर तारिक लखण ऐं फील्ड ऑफिसर अरबाब अली शाह शिरकत कई। स्कूल जे ॿारनि में साबुण तक़सीम कया ऐं खेनि हथ धोइण जो फ़ाइदनि बाबति आगाह कयो, जॾहिं त ऑफिसरनि पारां ॿारनि खे कोरोना वायरस खां बचाव बाबति ॼाण ॾिनी वई, जॾहिं त स्कूली ॿारनि पारां हथ धोइण जे आलमी ॾियारे ते रैली पिणु कढी वई। हिन मौक़े ते साफको जे ऑफिसरनि तारिक लखण ऐं अरबाब अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हथ धोइण सां केतिरी बीमारियुनि जो ख़ात्मो अचे थो, जॾहिं त साफको जो असल मक़सदु इहो ई आहे त सफ़ाई सुथराई खे यकीनी बणायो वञे। अॼु पूरी दुनिया में हथ धोइण जो आलमी ॾियारो आहे। इन ॾींहं जी मुनासिबत सां स्कूलनि में तकरीबूं रखी रैलियूं कढी आगाही में हलाई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।